अस्सलाम वालेकुम। एक सुहिणे ॾींहं जी इब्तिदा थी चुकी आहे सुबुह सवेर अल्हम्दुलिल्लाह ऐं टाइम थियो 10:30। असांजी कम वारी माई जल्दी अची हली वई। कल्ह ही बॉक्स ही टीने जो दॿो डेन बिस्किट जो दॿो मां मथां खणी आई हुयमि कबट मां ऐं ही फ्रेम खणी आई हुयमि। फ्रेम जी मां पैकिंग खोले चुकी आहियां। ही नओं फ्रेम वतल पियो अलाए कॾहिं खां त मां यूज़ न कयो आहे, त अॼु मां हिन जो कयां थी इफ्तिताह ऐं इन ई पर्पज़ लाइ वरितो हो जेको मां अॼु ठाहिण वारी आहियां। ही बॉक्स टाइप फ्रेम आहे, ठीकु आहे। ऐं ही आहिनि मूं वटि टिन फॉइल। ही फॉइल जेके आहिनि खीर जे दॿनि मां निकितल आहिनि। नंढनि ॿारनि जो जेको खीरु अचे थो उन जे मथां पैकिंग में ही लॻल हूंदो आहे ढक जे हेठां। सो ही तव्हांखे मां ॿुधायां, तव्हांखे हैरत लॻंदी त ही तारिक जॾहिं नंढो हूंदो हो 1.5-2-3 सालनि जो, त हुन जेके बि खीरु पीतो आहे उन्हनि जे दॿनि जा निकितल ढक आहिनि। या तारिक मुंहिंजो अॼु 28 सालनि जो आहे माशाल्लाह। त ही घटि में घटि त 26 साल 27 साल पुराणा आहिनि। सो तव्हां ॾिसो त ही एवरग्रीन हिकिड़ी शइ आहे, सदाबहार, कॾहिं बि ख़राबु थियण वारी शइ न आहे। अॼु मां हिन मां ठाहींदमि गुल, उहे तव्हां सां शेयर कंदमि। ऐं हिते मां पंहिंजी तयारी करे रही आहियां, सामान बि मां खणी अचणु शुरू थी वई आहियां। सो तव्हांखे इहे ॾेखारियां त इहे गुल मुंहिंजे घर में पहिरियों खां ठहियल लॻल आहिनि। ऐं मां सोचियो त इहो हिकिड़ो अनोखो क्राफ्ट आहे जेको आम तरह असांजे आसपास नज़र नथो अचे, त मां तव्हां सां शेयर कयां। मुंहिंजी ॾाकण में हिन पासे ही फ्रेम लॻल आहिनि, ॾिसो कीअं था लॻनि। ही मुंहिंजा फ्रेम इलाही पुराणा थी विया हुआ, हिननि जो रंग फिटी वियो त मूं हिननि फ्रेम्स खे वराए ॿाहिरां पेंट कयो आहे। ऐं अंदरि त हिननि जी शाइनिंग हिन जी कॾहिं बि ख़तमु नथी थी सघे न। तव्हां ॾिसो था त 28 साल पुराणा टीन जा टुकर मुंहिंजे बॉक्स में पिया आहिनि त ख़राबु नथा थियनि। सो मां अॼु इहे गुल ठाहिणु सेखारींदमि। ऐं ही वॾा फ्रेम आहिनि, इहे मां जेके ठाहींदमि उहो नंढे फ्रेम में ठाहींदमि। ज़ाहिर मूं वटि फ्रेम ऑलरेडी आहे। ही मूं पहिरियों खां ठाहिया हुया, पोइ हिननि खे फ्रेम करायो त आराम सां हिननि जे मुताबिक़ साइज़ जे हिसाब सां थी वियो। पर हिते हाणे मूंखे फ्रेम कराइण वारा ॾाढा परे आहिनि, त इहो मां हिकिड़ो वठी आई हुयमि बॉक्स स्टाइल जो फ्रेम, त मां इन में इहे ठाहींदमि हाणे। सो हिन महिल मां ठाहिण वारी आहियां हिननि जी वीडियो, त टाइम ज़ाया कए बग़ैर मां पहिरियों इहो कमु शुरू थी कयां। सो मूं वीडियो ठाहे कई आहे पूरी, ऐं हिते तव्हां हालत ॾिसो सघो था। हेसि ताईं मुंहिंजो गंद फैलियल आहे। इहो त कमु थींदो आहे रोज़ु, हमेशह मां तव्हांखे ॾेखारींदी आहियां त ॾिसो केॾो माना मसइलो थो थिए। ऐं मूं ठाहियो छा हिन मां उहो त तव्हांखे ॾेखारियां न। हीउ ॾिसो मूं हीउ ठाहियो आहे। हीउ फ्रेम मूं वटि पहिरियों खां हुयो, इहो बॉक्स शेप में जेको मूं तव्हांजे साम्हूं खोलियो ऐं अलाए कॾहिं खां पैक थियलु हुयो। ऐं इन्हनि टीननि जे टुकरनि मां हीअ हेॾी हसीन शइ हिकिड़ी ठही आहे। तव्हां बि ठाहे था सघो। इन जी वीडियो मां अलॻि सां शेयर कंदमि। ऐं मूंखे तव्हांजी जेका इहे ज़रूरु जवाबु खपंदो, मोट खपंदी, रिस्पॉन्स खपंदो। तव्हांखे कीअं थो लॻे इहो? नहीं मैंने पहचान लिया ना, सही है। भाभी ठीक है? हाँ, अल्लाह का शुक्र है, सब ठीक जा रही है। हाँ, मैं बाहर जा रही हूँ। चलो ठीक। मां वञा थी ॿाहिरि, 11:15 थिया आहिनि ऐं जोश में आहियां अॼु। कल्ह खां सोचां थी त प्लांट्स जी नर्सरी ते थी वञां। कुझु कुंडी वठंदमि, मिटी वठंदमि। प्लांट्स त मूंखे घणा नथा खपनि, पर को वणी वियो या को अनोखो नज़र आयो त उहो बि ज़रूरु वठंदमि। सो वञा थी हाणे ऐं तव्हां सां शेयर कंदमि नर्सरी ते बि। ॾाढो सुहिणो वाइट कलर जो कुकड़ बीठो आहे। सो रिक्शा में वेठी आहियां, मुंहिंजी पोस्ट कैबिट सवारी आहे। आगे आगे मिट्टी के गमलों वाला है, क्योंकि मुझे ये गमले भी लेने हैं। हाँ यहाँ बस यहाँ पे कारो थियल पची करे न। हाँ, जेको फिके कलर जो न उहो मतलब जेका माना जल्दी मिट्टी ख़राब न थिए, जंहिंजी न त भुरी थी वञनि। ये 4 इहे वॾियूं कढो। ऐं हिननि जे हिसाब सां मूंखे हे
पाटड़ा भी खपनि हिननि जे हिसाब सां पाटड़ा बि ॾियो मूंखे हेठां रखण जे लाइ हाँ हाँ हे थोरा मां हिननि जी वीडियो भरे वठां जी ठीकु आहे पर जेके हिननि जे हेठां पूरा अचनि ऐं ॿियो हिन खां नंढा पाटड़ा नंढनि कुंडनि लाइ उहे बि 2-3 खपंदा उहे कहिड़े पासे हलो हुतां मां उहे खणां थी ठीकु आहे हिननि जे कुंड जे हेठां मूंखे 4 कुंडियूं आहिनि न त इहे 4 इहे बि ॾियो मूंखे हे दिलि चवंदी आहियां मां हिते रही पवां मुंहिंजो वस नथो पुॼे त मां शायदि कुंभारी हुजां मुंहिंजी ॾाॾी मूंखे अॻु में ई चवंदी हुई त हिन में कुंभारी जो रूह पियल आहे सो हे अहिड़ा सीन ॾिसी ऐं हिते मज़े मज़े जी शयूं आहिनि 2-3 वठां थी हुतां कुझु छा वठां हाउसिस वठां हाउसिस मुंहिंजा हमेशह खां फेवरेट हूंदा आहिनि बसि अलाए हिननि शयुनि खे ॾिसी मूंखे बसि मुंहिंजे दिलि में दिमाग़ में रूह में कुझु थियणु लॻंदो आहे सो हितां ॾिसां थी हिन घर जी क़ीमत पुछांसि थी ऐं कुझु प्लांट्स बि ॾिसंदीमांसि परे परे ताईं तव्हांखे प्लांट्स नज़र ईंदा प्लांट्स वठण जो इरादो त न हो पर 1-2 ॾिसां थी दिलि थी चए त वठां हाणे हिकिड़े प्लांट जो नालो त मूंखे अंग्रेज़ी में ख़बर आहे उहो सम्झनि नथा जे मूंखे नज़र पइजी वई त वठंदमि एॾो मज़ो थो अचे यकीन कयो जी हद न आहे ही बि त क्रोटन जो क़िस्म आहे न हाँ मां हेॾे ही कटल पननि वारो हाँ हेॾे त अचो न मां तव्हांखे सुठी शइ ॾेखारियां हे ताज़ो इहो ॿाहिरि निकितल आहे हे शइ हेॾे हे ॾिसो अच्छा इहे कीअं था ॾियो मां हे 350 वारो हो 250 वारो हे कटो इहो 250 वारे मां मूंखे ॾियो ऐं हीउ जेको कटल पननि वारो मां ॿाहिरि ॾिठो हा उहो मिली वेंदो उहो बि ॾियो ॾिसो जेको इहो हा हे रंगीन पननि वारो हे रंग वारा आहिनि रंग सभिनि में ईंदो मतिलबु उस हुजे न रंग सभिनि में ईंदो ही कढो ही पर रुगो डिज़ाइन तव्हां पसंदि कयो ही डिज़ाइन हा ठीकु आहे हिकिड़ी हे अथई हा ऐं हिकिड़ी हीअ सननि पननि वारी इन में आहे हा जल्दी में आहे हा हीअ आहे न हा कढो इहा मेरे वॾियूं कुटियूं वठो त पोइ हिन खे न वठो हा अच्छा हे थी बाक़ी हे ॾिसो हे डिज़ाइन हा इहा बि ॾियो हिकिड़ी इहो हुते मथे ॾिसंदो त तबियत ख़ुशि थी वेंदो वॾनि में न हा हा सही आहे इहा हिकिड़ी इहा कढो ऐं फोटाड़ो हे ॾिसो त हा माशाल्लाह तमामु सुठो अच्छा हिन खां सवाइ ॿिया हे ॿियूं जेके वलियूं हूंदियूं आहिनि हिकिड़ियूं त मनी प्लांट आहे हा हिकिड़ी ॿी बि हूंदी आहे डक फुट बि चवंदा आहिनि एरो हेड बि चवंदा आहिनि बसि इहे 3 त करोटन कढो ठीकु आहे हाणे हिननि खे मां पाण पेंट कंदमि त पोइ अहिड़ी हुजनि जेके सुठो रंग थी वञे लसी हुजनि हेतिरे ताईं मतिलबु पैड करे छो जो मतिलबु हा अधु त ज़मीन में वेंदो सही आहे हथ खां वधीक मतिलबु पंहिंजो जाॻे ज़मीन में वञे मतिलबु ॿाहिरि नज़र न अचे हा सही आहे ऐं हिन घर जा पैसा बि सही हणूं न ही 6 प्लांट्स वरिता अथमि कुझु ही ठिकर जूं प्लेट्स वरितियूं आहिनि कुंडियुनि जे हेठां रखण लाइ ऐं क्यारी में थोरी हीअ डिज़ाइन ठाहींदमि बॉर्डर उन जे लाइ इहे वरिता अथमि ऐं 4 हे वॾियूं कुंडियूं वरितियूं आहिनि फाइनल घणा हणंदव हिन जा 1200 न बसि 1000 रुपयो पूरो हे घर बि वठां थी मां घर अची वई आहियां वापसि ऐं हीउ घर वरितमि हमेशह खां घर मुंहिंजी कमज़ोरी हूंदा आहिनि ऐं हिनखे मां फ़िलहालु त बिल्कुलु पेंट करण वारी न आहियां मूंखे हीउ पंहिंजे ठिकर जे ओरिजिनल कलर में वणे थो इहो खणी आयमि पाण सां गॾु ऐं हीउ 4 प्लेटूं न वॾियुनि कुंडियुनि जे लाइ बाक़ी मिटी ऐं प्लांट्स ऐं इहे सभु मूंखे हू पहुचाए वेंदा हीउ ॾेई विया हाणे हीअ हिननि में मिटी आहे ॿिन्ही बोरियुनि में हीअ त मां पाण सां इहे शयूं खणी आई हुयमि ऐं हीअ सिरूं 6 वरितियूं आहिनि छो त हिते मुंहिंजी जेका क्यारी आहे नंढड़ी इन में हणंदमि हीअ 4 वॾियूं कुंडियूं पातड़ा हे मुंहिंजा 6 जेके आहिनि नवां प्लांट्स पहिरीं 5 वरिता हुअमि आख़िर में मां हीअ मनी प्लांट बि वरितो सो हाणे सोचो त मुंहिंजे लाइ केॾी मज़दूरीअ जो कमु थी वियो आहे जमा सवा हिकु थिया किचन में आई आहियां
खीर कढ़ी आहे सुराण बि अचण वारी हूंदी राति वारो बोड़ मच्छी ऐं पटाटनि जो बचियल आहे त हाणे चांवरनि जूं मानी पचाईंदमि चिलड़ा हाणे थाम अंदरि कंदमि उन खां पोइ खाई पी ऐं नमाज़ जो टाइम थी वेंदो उहो थींदो पूरो कमु पोइ उन खां पोइ छा थो थिए उहो तव्हां सां शेयर कंदसि इनशाअल्लाह 4:45 थिया आहिनि शाम जा टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी छॾी आहे ऐं हीअ मां तव्हां सां कुझु शेयर करणु चाहियां थी क्रॉस स्टिच जो मुंहिंजो किताबु आहे जंहिंमें 100 क्रॉस स्टिच गिफ्ट्स फ्रॉम नेचर ठीकु आहे सुबाग गुल पखी अहिड़े क़िस्म जी शयूं हिन में आहिनि कल्ह वारे व्लॉग में मां पंहिंजी ॾाकण जो हिकिड़ो थोरी झलक तव्हांखे नज़र आई हूंदी जंहिंमें गुलाब जा गुल लॻल हुया जेके नंढे खां वॾा पिया थियनि सो अदी सुनीता ॼेठवाणी ॾिसंदी आहे मुंहिंजा व्लॉग्स उन मूंखां पुछियो मूं उनखे त फ़ोटोज़ शेयर कया पर मूं सोचियो तव्हां सां बि शेयर कयां त हिन किताब मां घणो कुझु भरियो आहे नंढो सन्हो थुल्हो वॾो घणियूं शयूं भरियूं आहिनि पर इहा हिकिड़ी मेन शइ मुंहिंजे घर में हिन महिल लॻल आहे ही ॾिसो तव्हां कीअं था लॻनि यानी ही नंढड़ी मुखड़ी आहे आस्ते आस्ते गुल टिड़ंदो थो वञे वॾो थींदो थो वञे इहो क्रॉस स्टिच में मुंहिंजो भरियल आहे ऐं मुंहिंजे पुराणे घर में इन ई तरतीब में लॻियल हूंदा हिन घर में मां उन्हनि खे हयो आहे पंहिंजी ॾाकण में सो हलो त मां तव्हांखे ॾेखारियां त कीअं लॻल आहे थोरी तव्हांखे उनजी डिटेल बि नज़र अची वेंदी उन मां हलूं था मथे पर पहिरीं मां पर्दो मथे कयां छो त हिते ॾाकण में शायदि लाइट न आहे यादि कोन्हे मूंखे ठीकु आहे हीअ आहे ॿाहिरां जो व्यू हीअ आहे मुंहिंजी ॾाकण जो व्यू हिन टेबल ते बि थोरी नंढी नंढी डेकोरेशन आहे हिन बास्केट में ही पत्थर पेंट थियल आहिनि सभिनीनि ते मूं हार्ट्स पेंट कयूं आहिनि थोरो गौर सां ॾिसो सो हीअ आहिनि हिते मूंखे ईअं मुनासिबु लॻो त मां हिननि खे ईअं हणां त ॼण ही बुखड़ियूं टिड़ंदी थियूं वञनि पहिरें ॾाके ते नंढी पोइ थोरी वॾी ऐं पोइ फुल ब्लू ठीकु आहे सो हिननि जा जेके फ्रेम आहिनि उहे ख़राब बि थी चुका आहिनि काफ़ी दफ़ा छो त शिफ्टिंग असां इलाही कयूं ज़िंदगी में त हिननि खे फाइनली मां कॉपर कलर सां पेंट कयो त फ्रेम जॾहिं बि ख़राबु थियनि मां हुननि खे पाणी पेंट करे छॾींदी आहियां मूंखे ज़रूरत न पवंदी आहे केॾे खणी वञण जी सो इहो मूं सोचियो त तव्हां सां बि शेयर कयां ऐं अॼु सुनीता खे त मूं तस्वीरूं त ॾेखारियूं पर हीअ हाणे लाइव बि साम्हूं बि तव्हांखे ख़बर हुजे सो इहो आहे मुंहिंजो प्यारो घरु शाम थी वई आहे बिल्कुलु ऐं ॿाहिरि वेठी आहियां अङण में अॼु मां इलाही इंजॉय कयो आहे छो त मां पंहिंजी पसंदि जूं खोड़ सारियूं शयूं वठी आई आहियां यानी कि प्लांट्स ऐं हिकिड़ी इलाही सुठी वीडियो ठाही क्राफ्ट जी ऐं मूंखे उमेदु आहे अॼु जो व्लॉग तव्हांखे ज़रूरु वणंदो ऐं जॾहिं मां कूंडियूं वठणु वियमि त उते मूंखे हाउस ॾाढो वणियो हुन मूंखे 1500 चया पर मूंखे 1500 घणा पिया लॻनि पोइ बहरहाल 1200 में हुन मूंखे ॾेई छॾियो सो मां इलाही ख़ुशि आहियां फ़िलहालु मां हिनखे पेंट करणु नथी चाहियां पोइ ॾिठो वेंदो मूड थींदो लाज़मी हिनखे पेंट कंदमि पर फ़िलहालु मूंखे इहो ईअं ठिकर जे रंग में वणे थो ऐं अॼु जी टिप बि तव्हांखे ॾींदी हलां त तव्हां वटि जेके बि कूंडियूं हुजनि उन्हनि में हिकिड़ो पत्थर या का ठिकरीअ जो पीस कुंडनि में रखो ऐं पोइ जॾहिं पाणी ॾियो त उनजे मथां ॾियो न त अगरि तव्हां डायरेक्ट मिटीअ में पाणी था विझो त उहे जेके मिटी उतां हटंदी थी वञे खॾो थो पइजी वञे ऐं पाड़ूं जेके आहिनि प्लांट्स जूं उहे उगाड़ियूं थी वञनि नज़र थियूं अचनि इहो बहितरु न आहे उन्हनि खे मिटीअ में दॿियल हुजण ई घुरिजे ऐं उहो मां तव्हां सां शेयर बि कयां थी त मूं वटि कीअं कुंडनि में पत्थर पिया आहिनि ऐं हिन महिल हिते लाइट घटि थी वई आहे ऐं बल्ब त लॻियल आहे बहरहाल अॼु जो इहो नंढिड़ो मुंहिंजो ब्लॉग तव्हांखे ज़रूरु वणंदो मूंखे ॿुधाइजो इंतज़ारु रहंदो मोट ज़रूरु ॾिजो ऐं सिज लहण वारो आहे सिज लथे खां पोइ वरी सांझी जी नमाज़ पढ़ी किचन में वञिबो राजमानी ठाहिबी ज़िंदगीअ जो इहो सिलसिलो हर रोज़ु रवंदो आहे पर मज़ो तॾहिं आहे जॾहिं कुझु अलॻि थलॻि कजे कुझु ख़ासि कजे कुझु स्पेशल कजे सो हीअ मूंखे पंहिंजी कुंड ॾाढी वणंदी आहे मथां मुंहिंजो मनी प्लांट ॾिसो इहो होल्डर बि मुंहिंजो पंहिंजो ठहियलु आहे हीअ बॉटल मां तव्हां सां शेयर कई हीअ बर्ड्स मूं ठाहिया तव्हां ॾिठा इहे नंढियूं नंढियूं मुंहिंजे हथ जूं ठहियल शयूं आहिनि हिते वेही करे मां ॾाढो सुकून महसूसु कंदी आहियां सो मां तव्हांखां मोकिलायां थी अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद हुजो ऐं हमेशह पंहिंजो टाइम सही इस्तेमालु कयो सिंधीअ में लिखो ऐं मूंखे ख़ुशी थी आहे ॾाढी त कुझु माण्हू जेके इन खां पहिरियों रोमन सिंधीअ में या इंग्लिश में कमेंट कंदा उहे हाणे
सिंधीअ में पिया कमेंट कनि ऐं थी सघियो त मां हिकिड़ी वीडियो बि ठाहे वठंदमि। मां ॾिसां थी हमज़ा इस्तेमालु करणु कंहिंखे नथो अचे या कुझु अहिड़ो कंहिंसां मसइलो आहे नंढिड़ो जेको मूं पाण खां सिखियो आहे तजुर्बा करे करे, त मां चाहियां थी तव्हांखे भली थोरी अॻु में ख़बर पइजी वञे, तव्हां तजुर्बो न कयो। हेॾा तव्हां ॾिसंदा हूंदा मुंहिंजी पोलिएस्टर जी बोरी अञा ताईं हिते पई आहे, या मूंखे खणी मथे स्टोर में पुॼाइणी आहे, सो स्टोर में जेसि ताईं वञणु थिए या हिमत कयां या ॿिए कंहिंखे चवां त उहे खणी वञनि। सो अॼु जो व्लॉग हिते ख़तमु थी कयां। मां तव्हांखे पंहिंजा कुझु प्लांट्स ॾेखारियां थी जिन में मूं पथर विझी छॾिया आहिनि पाणी ॾियण जे लाइ।